50 मायूं ATM ते बीठियूं आहिनि त 150 छोटा रोड ते बीठा आहिनि। पोलियो जे फुड़नि वारियूं मायूं थर्मास कुल्हे ते रखियो घर घर पुॼो वञनि, पोलियो जा फुड़ा पियारियो। बादशाह बि दौरे ते वेंदो आहे, रसूल बि दौरे ते वेंदो आहे। बादशाह जेकॾहिं दौरे ते वञे त हुनखे दावत ॾींदो आहे अमेरिका। नबी जेकॾहिं दौरे ते वञे त हुनखे दावत ॾींदो आहे रब ज़ुल जलाल। बादशाह जॾहिं दौरे ते वेंदो आहे तॾहिं हेलीकॉप्टर में चढ़ंदो आहे। नबी जॾहिं दौरे ते वेंदो आहे तॾहिं बुराक ते चढ़ंदो आहे। बादशाह अमेरिका वेंदो, मोहम्मद पाक अर्श मुअल्ला वेंदो। हू अमरीकी सदर जे दावत ते पियो वञे, ही रब ज़ुल जलाल जी दावत ते पियो वञे। हू हेलीकॉप्टर में पियो वञे, ही बुराक ते थो वञे। बादशाह जॾहिं अमेरिका पहुचंदो तॾहिं हुनखे एकिन तोपनि जी सलामी मिलंदी। मोहम्मद मुस्तफ़ा जॾहिं बैतुल मुक़द्दस पहुतो त 1,24,000 नबियनि जी सलामी मिली। हुते 21 तोपनि जी सलामी आहे, हिते 1,24,000 नबियनि जी सलामी आहे। बादशाह जॾहिं दौरे ते वेंदो तॾहिं हज़ारे गनमैन ऐं पुलिस वारा, रेंजर्स ऐं आर्मी जा जवान उनजी हिफ़ाज़त कंदा, इस्तक़बाल में बीहंदा। नबी जॾहिं दौरे ते वेंदो आहे तॾहिं 7 आसमाननि ते नबी ऐं मलाइक मोहम्मद पाक जे इस्तक़बाल में बीहंदा आहिनि। थी अचे पियो मुंहिंजो महबूब, ॾिसो उनजी ज़ियारत करियो। बादशाह अमरीकी सदर सां मुलाक़ात कंदो, मोहम्मद पाक रब जे ज़ात सां मुलाक़ात कंदो। पोइ असांजे मुल्क जो बादशाह जॾहिं सदर सां मिलंदो अमेरिका सां पोइ पिनंदो। असांजो मुल्क ग़रीब हाल आहे, इमदाद ॾियो असांखे। माण्हू वरी अजीब आहिनि, माण्हू असां था खिलंदा त मुला पिनंदा। अड़े कसम ख़ुदा जो हिन मुल्क में सदर वज़ीर आज़म पिनंदा आहिनि। ही मुल्क ई पिनणनि जो आहे, सभु पिननि पिया, रुगो असांजे कावड़ा वेठा आहियो। दरवेश ख़ुदा जा, पुलिस पिनण में पूरी, ऑफिसर पिनण में पूरा, सदर वज़ीर आज़म पिनण में पूरा। पुलिस बीठी आहे रोड ते, लकड़ो अॻियां, पर साइड कर, कागज़ खणिया। चई कागज़ विसरी विया, इमरजेंसी हुई, डिलीवरी मसलो हो, कागज़ विसरी विया। न कानून जी बनिकड़ी भी पाकिस्तान में 75 साल थिया न, असां त कानून खे नि कोन ॾिठो। पाकिस्तान जो कानून 1 ॾूॾो बेॾू 5, पाकिस्तान में कानून, पाकिस्तान में कानून आहे। कम त 300 रुपया मण, देवी जूं काठियूं 800 रुपया मण। मात करे ॿनियुनि मां कम त कढी देवियूं पोखियो। ही मुल्क अहिड़ो आहे। हिन मुल्क में कानून। बेनज़ीर मरहूम ॾींहं ॾिठे जो इस्लामाबाद में शहीद थी वई। अॼु ॾिठी उनजे कातलनि जी ख़बर कोन पई त कंहिं हुनखे मारियो, केस ई कोन हलियो, उहो ॿुॾी वियो हलियो केस। जंहिं मुल्क में बेनज़ीर जे कातिल नथा पधरा थियनि उहो केस नथो हले, उन मुल्क में तुंहिंजी यूनिक खटारो मोटरसाइकिल वारी रिढ कोन वरंदी, कोन वई हली ख़त्मूं ॾेई छॾ। पाकिस्तान जो कानून, इहो कानून आहे, इहो मुल्क आहे। इलेक्शन तव्हांखे न कराइणी हुई त न करायो, क़ौम खे तंग त न करियो, मस्करी त न करियो। अॻुवाट ठपा हणी, बैलेट पेपरनि ते ठपा हणी, डब्बा भरे आर ओ ऑफिस में सील करे रखी छॾिया। बाक़ी जेके ठला डब्बा मस्करी वारा हुआ उहे पोलिंग ते खणी आया, उहो हुते जेके भरिया पिया हुआ से अॻु में भरिया पिया। रुगो क़ौम त मस्करी, ही मुल्क आहे छा आहे, ॾचो आहे। पाकिस्तान जो कानून है, कागज़ खणिया बन करे कानून जी खबरदार। साईं मूंखे इमरजेंसी आहे, डिलीवरी मसलो, कागज़ मूंखे विसरी आहे, हीअ तव्हांजी चांहि पाणी, मूंखे छॾियो थो वञो। पर हले कानून बाल दियो। ये बि पिननि पिया, रोड ते बीठा आहिनि, पर हिननि जे पिनण जो अंदाज़ और आहे।
ऑफिसर करप्शन कंदा, रिश्वत वठंदा, स्कीमनि जा पैसा हड़प कंदा, हराम करे खाईंदा, पुलिस वारा भी हराम करे खाईंदा, पिननि सभु था पर हो हराम करे था खाइनि, असीं हलाल करे था खाऊं। असीं वेठा आहियूं मदरसे में, तेसी चुंगचीअ जी रक्षो अची मदरसे में बीठो, छा आहे दीदी? वो वॾेरो चिबड़ मरी वियो, उनजो ख़त्मु हुए, ॿ देगियूं बिरयानी जूं वठो, छोकिरनि खे खाराए, दुआ घुरी छॾा। अल्हम्दुलिल्लाह मां लायो छड़ा देगियूं ऐं छुटायो भत ॾे छोरनि खे, सांझी वॾेरे चिबड़ खे असीं कुल्हे ते खणी था जन्नत जो गेट टपायूं ऐं खुटको टके जो टक। हू हराम करे खाईंदा, असांखे इज़त सां ॾेई वरी दुआ जी अपील करे वेंदा। बादशाह जॾहिं ॿाहिरिनि मुल्कनि वेंदो आहे दौरे ते त पिनंदो आहे, मुल्क लाइ इमदाद खपे। मुहम्मद पाक जॾहिं दौरे ते वञे रब सां मिले त हिन ग़रीब उम्मत लाइ जन्नत पिनी अचे, हू इमदाद पिनी ईंदो आहे, ही जन्नत पिनी ईंदो आहे। बादशाह खे वाइट हाउस घुमाईंदा, मुहम्मद मुस्तफ़ा खे जन्नत घुमाईंदा। बादशाह मुल्क जे लाइ गिफ्टूं ऐं तोहफ़ा खणी ईंदो, मुहम्मद मुस्तफ़ा उम्मत लाइ गिफ्ट ऐं तोहफ़ो खणी आयो 5 वक़्त नमाज़। इहा महराज वारी राति असांखे मिली। माण्हू सुठो आहे पर नमाज़ कोन थो पढ़े, माण्हू बि भलो आहे, ईमानदारी नमाज़ नथो पढ़े उहा अलॻि ॻाल्हि आहे, माण्हू भलो आहे। नमाज़ कोन थो पढ़े, माण्हू भलो आहे। असां गॾु वरितो आहे गॾु, पर लिड भली थो लाए, लिड ऐं भली फिर ही ॻाल्हि आहे ख्वारी। ख़बरदार, मूंखे गर्मी थी आहे, वास्कोटी लायां थो, लाए छॾ, कमीज़ बि लायां थो, लाए छॾ, ओ हेठा गंजी पई आहे बुनियान, इहो बि लायां थो, लाए छॾ, पुठा उघाड़ा थो करियां, हा भले कर, सलवार थो लायां, गर्मी थी आहे, सलवार मथां लाई, सलवार लाईंदे उघाड़ो थी पवंदे। सलवार लिबास में फर्ज़ आहे, सलवार ज़रूरी आहे, सलवार न हूंदी उघाड़ो हूंदे। अबा भत रजो, सभु मसालो आहे पर चांवर कोन्हे, अबा मानी पचायो, ॿियो सभु कुझु आहे पर अटो कोन्हे, अबा चांहि काढ़ियो, खंडु पती खीर आहे पर पती कोन्हे। सलवार खां सवाइ मुड़ुसु उघाड़ो आहे, लिबास में सलवार ज़रूरी आहे, चांहि में पती ज़रूरी आहे, पती न हूंदी चांहि कोन कढ़ंदी, भत में चांवर ज़रूरी आहे, चांवर न हूंदा भत कोन रधबो। मुस्लमानी में नमाज़ ज़रूरी आहे, नमाज़ न हूंदी मुस्लमानी कान ठहंदी। मन तरक सलात मुतअम्मिदन फ़क़त कफ़र। 5 वक़्त नमाज अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन महराज वारी राति उम्मत लाइ तोहफ़ो खणी आया। उन जो हशर जेको असां कयो आहे तो तव्हां सभिनि खे ख़बर आहे। शुक्र करियो 50 हुयूं, हज़रत मूसा अलैहिस्सलाम महिरबानी कई जो घटिजी वञी 5 थियूं, जो ओरिजिनल 50 हुजनि हा त चङा भला बि कोन पढ़ंदा। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम महराज वारी राति विया, अल्लाह तबारक व तआला खां 5 नमाज़ूं तोहफ़े में वठी आया हिन उम्मत लाइ। अचे पियो मथां रमज़ान, केॾां था वञो? मेड़े ते पिया वञूं, हले थो तूं हले थो यार 5 मिंट बीहो ऐं रुगो कपिड़ा मटाए अचां ऐं पिया हलां थो। सॼी संगत खे बीहारे छॾियईं त 5 मिंट बीहो, मेड़ो पंहिंजा पाड़े जो आहे, साईं कावड़ पवंदो, ऐं बि हलां थो, रुगो बीहो ऐं कपिड़ा मटाए अचां। संगत खे बीहारे कपिड़ा मटाए आयो, गंदी कुल्हे ते वञे पियो मेड़े ते, जेको मेड़े जे लाइ 5 मिंटनि में तयारु थी वियो, उन पंहिंजी ज़िंदगी में हज़ारें बांगूं ॿुधियूं आहिनि,
अॼु ॾींहं ताईं जेकॾहिं हुनखे चइजे थो हल मस्जिद में नमाज़ पढ़ूं त उज़ुर थो ॾे त मुंहिंजी कांच पली था मेड़े जे लाइ यकदमि तयारु थी वे अल्लाह जे हाज़िरी भरण लाइ तयारु कोन थो थी ही आहे मुस्लमानी। पर मुंहिंजा दोस्त इन नेकीअ खे आम कीअं करियूं हिन मुस्लमाननि खे कीअं लाइन ते चाढ़ियूं उन जा मुख़्तलिफ़ तरीक़ा आहिनि। वाइज़ करियूं जलसा करियूं पिया भला तबलीगी जमात में बिस्तरो खणी हलूं घर घर धक्का खाऊं माण्हुनि खे ॾाढ़ी खां हथु ॾेई महिनतूं करे मस्जिद में वठी अचूं उहो कमु बि हले पियो जलसा बि हलनि पिया मदरसा बि हलनि पिया सभु कुझु हले पियो। भला पोइ बि को इनकलाब आहे का ॾिसो था मुल्क में भलाई हर बुराई आमा बेपर्दगी उरूज ते आहे। पोलियो जे फुड़नि वारियूं मायूं थर्मास कुल्हे ते रखियो घर घर पुॼो वञनि पोलियो जा फुड़ा पिया रहो। इन गवर्नमेंट के बुझो मोह ॾियणी चओ तव्हां वटि माण्हू कोन्हे जो न्याणियुनि खे घर वेठे पैसा ॾेई वञो डिवाइस खणी घर वारे इज़त सां मायुनि खे पैसा ॾियो न अचो सईदाबाद अचो ATM ते लाइन करे पियो ॿ ॾींहं मायुनि खे गुज़रियो वञनि लाइन में बीठियूं आहिनि 50 मायूं ATM ते बीठियूं आहिनि त 150 शोधा रोड ते बीठा आहिनि। हथ वठी मुसलमाननि मां हया ऐं ग़ैरत जो ॾेवालो कढियो पियो वञे।